कंबर ज़िले जो क़दीम शहर गाजी कھاوڙ के मुख़्तलिफ़ शहरन से मिलाईंदड़ रोड ज़बून है, पर केतरन ही सालन का तबाह थियल 50 ॻोठन के मिलाईंदड़ क़ड़ियो सबड़खान रोड मुकम्मल तौर तबाह थी वियो है, जंहिं करे रहवासी सख्त अज़ियतन के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तफ़सील ॾिसूं था मुंसिफ अली कھاوڙ जी हिन रिपोर्ट में। गाजी कھاوڙ ऐं भरपासी वारनि ॻोठनि जा रोड ऐं रस्ता समूरा तबाह थियल आहिनि, पर क़ड़ियो सबड़खान रोड मुकम्मल तौर तबाह थी वियो आहे। 50 खां वधीक ॻोठनि खे पाण में मिलाईंदड़ क़ड़ियो सबड़खान रोड 15 सालनि खां मुकम्मल तौर उखड़ियल आहे, पर कंहिं बि चूंडियल नुमाइंदे तोड़े रोड्स खाते जे अमलदारनि नोटिस नाहे वरितो। मुतासिर ॻोठनि जे रवासिन आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रोड ख़राब आहिनि, तमामु घणी तकलीफ़ थी रही आहे, ख़ासि करे मरीज़नि खे अस्पताल ताईं पहुचाइण में ॾुखियाई पेश अची रही आहे। वोट ॾियूं था तव्हांखे, उन टाइम में चओ था हिन कसम क़ुरान ते रोड ठाराईंदासीं, हाणे त बाबा कुझु कोन्हे। वञूं था वॾनि ऑफिसरनि वटि, असांजो हथ ई नथा वठनि, सुञाणनि ई नथा त छा आहे। सबड़खान रोड वारा असां भाणनि जे ॻोठ वासी क़ड़ियो सबड़खान बाने जो खूह ईअं सम्झी करे त 30-40 ॻोठ असां मुतासिर आहियूं। असां वटि का बि शइ कान्हे, बोर्ड खां अवल ई असांजो रोड ड्रथो पियो हो। असांखे बड़ी बीमारी या कंहिं बि वक़्त जे सिर बरसाति थिए थी त निकिरी नथा सघूं। रोड असांजो कोन्हे, को माण्हू बीमार थो थिए त वाट में ते रस्ते ते मरी थो वञे त गाजी नथा पहुची सघूं। असांजी MP MN आहे जेको असांजो बहरान खान चांडियो, असांजो आमिर खान मंगसी, उन्हनि खे MP आहे त असांखे न रोड थो मिले, न रस्तो थो मिले, का शइ बि न आहे। माण्हू असांजा परेशानी में 3 सालनि खां वठी करे वोट बि असां हिननि खे ॾींदा था अचूं। 15-16 साल थी विया न, 20 साल तबाह लॻा पिया। स्कूटर थोड़ा स्कूटर ख़राब थी था वञनि, रोड बि कोन थो ठहे। रवासिन MNA MPA ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त क़ड़ियो सबड़खान रोड ठाराए संदन बेचैनी ख़तम कई वञे।